जेके माण्हुनि ते एहसान करण वारा ऐं माण्हुनि सां भलाई करण वारा बणजनि। अल्लाह ताला खे पंहिंजी मखलूक ॾाढी प्यारी आहे। अल्लाह खे पंहिंजा पैदा कयल बाना ॾाढा प्यारा आहिनि। उन्हनि सां ज़ुल्म करण वारा, उन्हनि सां ज़्यादती करण वारा अल्लाह खे न वणंदा आहिनि। अल्लाह खे उहे बाना वणंदा आहिनि जेके मखलूक सां भलो रवैयो रखण वारा ऐं अल्लाह जे बाननि या अल्लाह जी मखलूक ते एहसान ऐं नेकी करण वारा बणजनि। इन जे करे बुज़ुर्गनि फरमायो आहे त तव्हां एहसान करण वारा बणिजो, माण्हुनि जे मथां करम नवाज़ी करण वारा बणिजो, माण्हुनि सां भलाई करण वारा बणिजो। त उन एहसान करण, नेकी करण, माण्हुनि सां भलाई करण ऐं ख़ैर ख़्वाही करण जे सदके अल्लाह पाण तव्हांखे पंहिंजो महबूब बणाए छॾींदो। रब तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो। क़ुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो व अहसिनू, ऐं नेकी कयो, माण्हुनि सां भलाई कयो, एहसान कयो। इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, बेशक अल्लाह उन्हनि बाननि सां मोहब्बत रखंदो आहे जेके एहसान करण वारा आहिनि, जेके करम नवाज़ी करण वारा आहिनि, माण्हुनि ते भलाई करण वारा आहिनि। उन्हनि सां अल्लाह मोहब्बत फरमाईंदो आहे। ऐं वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, ॿी जॻह ते वरी अल्लाह ताला तो फरमाए त अल्लाह नेकी कंदड़नि सां मोहब्बत फरमाईंदो आहे। रब काइनात फरमाए थो त मां अल्लाह पंहिंजी रहमत उन्हनि खे ॾींदो आहियां, उन्हनि जे मथां पंहिंजी रहमतूं फरमाईंदो आहियां, पंहिंजो करम उन्हनि ते नाज़िल कंदो आहियां जेके मखलूक जे मथां पंहिंजी रहमत कंदा आहिनि। क़ुरान मजीद में अल्लाह तो फरमाए इन्न रहमतल्लाहि करीबुम मिनल मुहसिनीन, बेशक अल्लाह ताला जी रहमत उन्हनि जे ज़ोर करीब आहे जेके माण्हुनि सां एहसान करण वारा आहिनि। सुभान अल्लाह, वॾी ॻाल्हि थी वई न। हिकिड़ो अल्लाह मोहब्बत फरमाए ऐं पंहिंजी रहमत फरमाए, इन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत खपे? इहा उनखे मिलंदी जेको माण्हुनि सां एहसान करण वारो हुजे, माण्हुनि ते थोरो करण वारो हुजे। को ॾुखायल आहे त उनजो ॾुख लाहियो, को ग़मज़दा आहे उनजो ग़म लाहियो, को परेशान आहे उनजी परेशानी लाहियो, के दर्दमंद जे दर्दनि खे दूर करण वारा बणिजो। तव्हांखे अल्लाह ताला वुसत ॾिनी आहे त अञा मथे क़दम खणो। को मक़रूज़ आहे उनजो कर्ज़ लाहियो, को माण्हू मुहताज आहे उनजी मुहताजी दूर कयो, को माण्हू साईं मुंहिंजा बीमारी में मुब्तला आहे उनजो इलाज करायो, उन सां थोरो कयो। कंहिंजी न्याणी वेठल आहे उनखे परणायो, उनजे ॾाज ॾावण जो बंदोबस्तु कयो। को माण्हू कंहिं मुसीबत में फाथल आहे, हली वञी उनजी मदद कयो। तव्हां इहो कमु कयो। रब तो फरमाए सनज़ीदुल मुहसिनीन, असां उन नेकोकारनि, उन्हनि माण्हुनि सां भलाई करण वारनि खे अञा वधीक अता फरमाईंदासीं। उन्हनि खे जेको मूं रब ॾिनो आहे पंहिंजे माल खे, पंहिंजे दौलत खे जॾहिं मखलूक जे मथां ख़र्च थो करे भलाई करण जे लाइ, त मां अल्लाह उनखे अञा वधाईंदुसि, उनखे अञा इज़ाफ़ो करे अता फरमाईंदुसि। खोट कोन ईंदी। मतिलबु आहे जॾहिं तव्हां कंहिंसां नेकी कयो था त तव्हांजे माल में, तव्हांजे मिल्कियत में अल्लाह ताला खोट कोन आणींदो, तव्हांजी इज़त में कमी कोन आणींदो, बल्कि रब तो फरमाए मां अल्लाह अञा वधाईंदुसि। रब तो फरमाए वमा अनफक़्तुम मिन शैइन फहुव युखलिफुहु, ऐं अवां जेको कुझु अल्लाह जी राह में ख़र्च कयो था अल्लाह ई उनजो बदिलो अता करण वारो आहे। ईअं न त अल्लाह तव्हांजो थोरो रखे छॾींदो। अल्लाह अहिड़ो करीम आहे जो रब कंहिंजो थोरो रखंदो न आहे। अल्लाह कंहिंजे एहसान खे रखंदो न आहे। जेको माण्हू अल्लाह जी राह में ॾे अल्लाह वरी उनखे अता कंदो आहे। वल्लाहु ख़ैरुर राज़िकीन, तव्हांखे ख़बर न आहे त अल्लाह ॾाढो भलो रिज़्क़ ॾियण वारो आहे। ऐं क़ुरान मजीद में सूरह बकरा जा लफ़्ज़ आहिनि। रब तो फरमाए वमा तुनफिकू मिन खैरिन फइन्नल्लाह बिही अलीम, ऐं अवां माल मां जेको बि ख़र्च कयो था अल्लाह जी मखलूक जे मथां, जेको बि ख़र्च कयो था, बेशक अल्लाह तव्हांजे रुपए जे ख़र्च खे ॼाणण वारो आहे। तव्हांजो सभु कमु जेको बि आहे माण्हुनि सां भलाई करण जो आहे। तव्हां माण्हुनि मां उमेद न रखो त माण्हुनि सां नेकी थो कयां त माण्हू मूंखे बदिलो ॾींदा। माण्हुनि जी हैसियत ई न आहे जो तव्हांखे बदिलो ॾेई सघनि। इंसान जी औकात ई न आहे जो इन एॾे वॾे कमु कंहिंजे मथां करम नवाज़ी करण, कंहिंजे मथां थोरो करण, उनजो बदिलो माण्हू ॾेई सघनि। अल्लाह तो फरमाए इहो बदिलो मां अल्लाह पाण तव्हांखे अता फरमाईंदुसि।
मदीने वारो साईं तो फरमाए त जॾहिं सुबुह थींदी आहे रोज़ानो हर रोज़ानो सुबुह जे वक़्त में 2 मलाइक सॻोरा ज़मीन ते लही ईंदा आहिनि आसमान मां, पोइ दुआ जे लाइ हथ खणंदा आहिनि, अल्लाहुम्मा आति मुनफिकन खलफा व यक़ूलुल आखिर अल्लाहुम्मा आति मुमसिकन तलफा। अल्लाह ताला जो हिकिड़ो मलाइक उलुल अज़म फ़रिश्तो दुआ घुरंदो आहे, मुंहिंजा मौला जेको माण्हू ख़र्च करण वारो आहे, मख़लूक जे मथां ख़र्च थो करे, मुंहिंजा मौला उनखे भलो बदिलो अता फरमा। ऐं वरी जेको ॿियो मलाइक आहे उहो दुआ घुरंदो आहे, अल्लाहुम्मा आति मुमसिकन तलफा, हे मुंहिंजा मौला जेको माण्हू पंहिंजो पाण खे रोके थो अल्लाह जी राह में ख़र्च करण खां, मख़लूक जे मथां करम नवाज़ी करण खां, एहसान करण खां, मौला उनखे हलाक ऐं बर्बाद करे छॾ। हाणे मलाइक दुआ थो घुरे त उनखे बर्बाद कर, हलाक कर। ॾिसो ॿई शयूं अल्लाह ताला वाज़े करे छॾियूं आहिनि, या त पंहिंजे लाइ रहमत जा दरवाज़ा खोलायो या त पंहिंजे लाइ रहमत जा दरवाज़ा बंदि कराए छॾियो। रमज़ान जे महीने में बि जेकॾहिं माण्हू रहमत खां महरूम रहिजी वञे त इहा वॾी बदनसीबी चइबी, वॾी बदबख़्ती चइबी। इन जे करे माण्हुनि जे मथां करम नवाज़ी कयो। ॿियो एहसान करण मां मुराद इहा न आहे त रुॻी माल ख़र्च कयो, रुॻी पैसो ख़र्च कयो न, कंहिंजा ऐब लिकायो, कंहिंसां वाइदो कयो त उन वाइदे खे पाड़े ॾेखारियो, पंहिंजे साईं मुंहिंजा कंहिंजे ॾुख लाहिण में मददगार थियो, कंहिं उञारे जी उञ लाहियो, कंहिं बुखारे जी बुख लाहियो, ऐं साईं मुंहिंजा कंहिं ॾुखारे जो ॾुख लाहे उनजी दिलि में मोहबत पैदा कयो, ख़ुशी पैदा कयो, मुस्कुराहट आणण जो सबबु बणिजो। तव्हांजे करे कंहिंजे चेहरे ते मुर्क अची वञे त इहो बि माण्हू एहसान करण वारनि में, नेकी करण वारनि में, करम नवाज़ी करण वारनि में शुमार थींदो। सम्झो था। ऐं मदीने वारे साईं खे अर्ज़ साईं जन फरमायो त क़यामत जे ॾींहुं अल्लाह फरमाईंदो सयअलमु अहलुल जमिल यौम मन अहलुल करम, अन क़रीब गॾु थियण वारा ॼाणी वठंदा त अॼु करम वारा केरु आहिनि। क़यामत जे ॾींहुं हाणे माण्हू गॾु थींदा न त अल्लाह ताला फरमाईंदो अॼु माण्हुनि खे ख़बर पवंदी, अॼु माशर जे मैदान में ख़बर पवंदी त एहसान करण वारा, करम करण वारा, माण्हुनि सां भलाई करण वारा केरु आहिनि। त अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उहे अहले करम केरु हूंदा, उहे नेकी करण वारा केरु हूंदा। साईं फरमाया मजालिसु ज़िक्र फिल मसाजिद, मूं चयो रुॻी माल ख़र्च करण नेकी न आहे, पर नबी साईं तो फरमाया मजालिसु ज़िक्र फिल मसाजिद, नेकी करण वारा, एहसान करण वारा उहे आहिनि जेके मस्जिदुनि में वेही मजलिसूं क़ाइमु कंदा आहिनि। माना तव्हां जेको हींअर माण्हू हिकिड़ा त हलिया विया फजर निमाज़ पढ़ी, पर तव्हां वेठा आहियो मजलिस में, अल्लाह तव्हांजो नालो अहले करम में अॻुवाटी लिखाए छॾियो आहे। मुंहिंजा दोस्तो, माण्हुनि सां एहसान करण वारा बणिजो, नेकी करण वारा बणिजो, माण्हुनि जे मथां करम नवाज़ी करण वारा बणिजो, त अल्लाह ताला तव्हांजे मथां एहसान कंदो, अल्लाह तव्हांजे मथां पंहिंजो भलायूं नाज़िल फरमाईंदो। रब असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह असांजो नालो मोहसिननि में लिखाए।